पंजाब में इलेक्शन लाइ फंड्स जारी कजनि या न, वफाकी काबीना फैसलो न करे सघी। वज़ीर आज़म काबीना जो इजलास सुभाणे ॿीहर सॾाए वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि अॼोके इजलास जी जारी कयल पधिराई मूजिबि इजलास में कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ मुख़्तलिफ़ आइनी ऐं कानूनी नुक़्तनि ते ब्रीफिंग ॾिनी। चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ऐं क़ौमी असेंबली मां 6 अप्रैल ते मंज़ूर करायल ठाराह ते बि तफ़सीली गौर कयो वियो। काबीना पंजाब में चूंडुनि लाइ फंड्स जारी करण बाबति नाणे वारी वज़ारत खे पार्लियामेंट खां रहनुमाई वठी समरी तयार करण जी हिदायत कई आहे। सुभाणे सॾायल इजलास में पार्लियामेंट जे गॾियल इजलास बाबति सलाह मशवरा कया वेंदा। चूंडुनि लाइ फंड्स जी फराहमी ऐं पार्लियामेंट में कानून साज़ी बाबति बि गौर कयो वेंदो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पार्लियामेंट खे मुल्क जी सभ खां वॾी अदालत करार ॾेई छॾियो। पंहिंजे जारी कयल बयान में आसिफ अली ज़रदारी चयो आहे त आइन जे तहफ़ुज़ लाइ कंहिं बि क़ुर्बानी खां न कीबाईंदासीं। वक़्तु अची वियो आहे त सभई गॾिजी आइन ते अमल करियूं। मुल्क ऐं अवाम लाइ मुस्तक़बिल जे फ़ैसिलनि जो अख़्तियार पार्लियामेंट खे ई आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 1973 ईस्वी जे आइन जी सूरत में क़ौम खे मुतफ़क़ा दस्तूर जो तोहफ़ो ॾिनो। 18हीं तरमीम ज़रिए आइन असुल सूरत में बहाल थी चुको आहे। आमिरत जी उंधाई में पीपीए जे जालनि रत सां जमहूरियत जा ॾिया ॿारिया। अवाम जे चूंडियल पार्लियामेंट ई मुल्क जी सभ खां वॾी अदालत आहे जंहिं आॾो कंदो झुकाइणो पवंदो। मुल्क उन लाइ ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे जो कुझु अंसर आइन खां इनकारी आहिनि। इमरान खान जे गलत फैसलनि सबबि मुल्की मईशत तबाह थी। गलत परॾेही पॉलिसी सबबि दोस्त मुल्क बि नाराज़ थिया। अॼु मुल्क इमरान खान जे गलत फैसलनि सबबि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। फैसलाबाद में कारकुननि खे ख़िताब कंदे घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो त पीटीआई चेयरमैन कूड़ो शख़्स आहे, हू कंहिं बि ॻाल्हि ते नाहे बीहंदो। इमरान खान IMF सां बि मुआहिदो करे फिरी वियो, जंहिं सबबि मुल्क खे नुक़सानु पहुतो। इमरान चवंदो हो IMF वटि वञण खां अॻु आपघात कंदो। हुन IMF सां मुआहिदो त कयो पर आपघात न कयो। इमरान खान वञण खां अॻु IMF सां ठाह बि ख़तमु करे छॾियो। IMF जे शर्तनि सबबि पेट्रोल ऐं बिजली महांगी थी आहे। अक्टूबर में समूरियुनि असेंबलियुनि जो मुदो पूरो थी वेंदो। सॼे मुल्क में हिक ई वक़्तु इलेक्शन थियणु घुर्जे। पंजाब में चूंडू कराइण वफ़ाक खे कमज़ोर करण बराबरि हूंदो। रुगो पंजाब में चूंडू कराइण सां मसइला पैदा थींदा। वफ़ाकी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त इमरान खान मुल्क में ॾफेड़ पखेड़ चाहे थो। अॼु मुल्क ऐं क़ौम इमरान खान जी ग़लत पॉलिसियुनि सबबि भोॻे रहियो आहे। आइनी बहरान अॻ में ई हली रहियो आहे। जिस तरीके से अक्सरियती राय और बेंचेस को अकलियत में तब्दील करने की कोशिश की जा रही है, या ये कोशिश की जा रही है कि जिसके हाथ में लाठी है वो अपनी ताकत दिखाएगा। एक घिनौनी साजिश जरूर है इस मुल्क के खिलाफ, इस कौम के खिलाफ, और उस शख्स को इस वक्त अनफॉर्चुनेटली रास्ता देने की कोशिश की जा रही है जिसने इस मुल्क को की तारीख में मुल्क को कभी तक डिवाइड नहीं हुआ, जो उसने डिवाइड करने की कोशिश की है। शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो साहब के केस के लिए पीपुल्स पार्टी तो कहती आई हुई है डे टू डे हेयरिंग करें। बाकी मुकदमात में तो आप कहते हैं जी 3 महीने में फैसला सुनाया जाए, 2 महीने में फैसला सुनाया जाए, तो क्यों नहीं शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो साहब के जुडिशियल मर्डर के उस केस में जिसमें रेफरेंस आया हुआ उसमें आप टाइम देते कि 1 माह में केस सुनाया जाए? क्यों नहीं शहीद मोहतरमा बेनजीर भुट्टो साहिबा का केस जो कि पिंडी हाई कोर्ट में उसके लिए आप ये डायरेक्शन देते हैं कि 1 महीने में इसको सुनाया जाए इस केस का फैसला, क्योंकि वो आपकी प्रायोरिटी नहीं है। आपकी प्रायोरिटी सिर्फ एक है, वो इमरान खान प्रायोरिटी है। मखसूस टोलो गैराइनी तरीक़े सां इमरान खान खे रस्तो ॾियण जी कोशिश करे रहियो आहे। मुल्क ख़िलाफ़ साज़िशूं कंदड़ इमरान खान जी सहूलियतकारी कई पई वञे। मुल्क ख़िलाफ़ साज़िश कंदड़नि जे सहूलियतकारनि खे खुलियल नमूने साम्हूं अचणु घुर्जे। सूबाई वज़ीर शर्जील मेमून प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अक़लियती फ़ैसिले खे अक्सरियत ते नथो मणे सघिजे। सदर आरिफ अलवी पारां पार्लियामेंट जे अख़्तियारनि ते एतिराज़ वारणु शर्मनाक अमल आहे। सदर आइनी मुनसिब ते वेही PTI जो टाइगर न बणिजे।
सदर के सियासत जो शौक़ है त इस्तीफ़ा ॾेई ज़मान पारां ॿाहिरां टेंट में वेहे। उत्तर ऐं ॾखण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 2 दहशतगर्द मारिजी विया, 1 जवान शहीद। ISPR मूजिब उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े रिज़र्व में ऑपरेशन दौरान 1 दहशतगर्द मारिजी वियो। ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े ट्रामा में सिक्योरिटी फोर्सेस ऐं दहशतगर्दनि विच में मुक़ाबिलो थियो। मुक़ाबले दौरान 1 दहशतगर्द मारिजी वियो। फायरिंग जी ॾे वठि दौरान नायक फज़ल जान शहीद थी वियो। मारिजी वियल दहशतगर्द जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद बि मिलियो आहे। मारिजी वियल दहशतगर्द दहशतगर्दी जे केतिरनि ई वाक़िअनि में मुलविस हुआ। इस्लामाबाद की अदालत तोशाखाना फौजदारी केस में PTI चेयरमैन इमरान खान के नोटिस जारी करे छॾियो। 11 अप्रैल ते पेश थियण जी हिदायत। अदालत पारां जारी कयल नोटिस में चयो वियो आहे त इमरान खान 11 तारीख़ ते 8:30 वॻे अदालत में हाज़िर थिए। जेकॾहिं नोटिस ते अमल न थियो त कार्रवाई कई वेंदी। PTI अगवान अली अमीन गंडापुर 1 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। इस्लामाबाद पुलिस अली अमीन गंडापुर खे मुंहं ते कपड़ो वेढ़े जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो। पुलिस पारां 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई वई। अदालत अली अमीन गंडापुर खे 1 ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले कंदे खेसि सुभाणे लाॻापियल दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध में फूड इंस्पेक्टर्स जूं मनमानियूं जारी। पाबंदी खां सवाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते कणक सां भरियल ट्रकूं रोकण जो सिलसिलो जारी। गुलशन हदीद सुपर हाईवे, जामचोरो, दादू ऐं सेवण समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते खुराक खाते, एक्साइज़ खाते सां गॾिजी गैर कानूनी चौकियूं क़ाइम करे छॾियूं। कराची जे 92 फ्लोर मिल्स पारां गाॾियूं रोकण ते सख़्त एहतिजाज। खुराक खाते ते ट्रकूं छॾण एवज़ रिश्वत वठण जो इल्ज़ाम। खुराक खाते जे अमलदारनि जो चवणु आहे त सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला जे हुकुम ते चौकियूं क़ाइम कई वियूं आहिनि। फूड खाते जी नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ नवाबशाह में हारियुनि पारां फूड इंस्पेक्टर्स जो घेराव। न्यू सईदाबाद वेझो एहतिजाज दौरान फूड इंस्पेक्टर्स भॼी जान बचाई। रहीम यार खान जे कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ IG पंजाब उस्मान अनवर जी निगरानी में ऑपरेशन। 1 धाड़ेल मारण ऐं 6 धाड़ेलनि खे गिरफ़्तार करण जी दावा। हेड कांस्टेबल ज़ख़्मी। IG पंजाब जो चवणु आहे त नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे हुकुम ते धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। मुक़ाबले दौरान 1 धाड़ेल मारिजी वियो आहे। पुलिस 6 धाड़ेलनि खे गिरफ़्तार बि कयो आहे। कचे जे इलाइक़े में पुलिस चौकियूं मुकमल तौर ते बहाल कयूं वयूं आहिनि। IG सिंध गुलाम नबी मेमण 3 ॾींहनि जे दौरे ते अॼु सखर पहुची रहियो आहे। IG सिंध सुभाणे लाड़काणो डिवीज़न जे पुलिस ऑफिसर्स सां कंदकोट में गॾजाणी कंदो।
डीआईजी लाड़काणो समेत 5 ज़िलनि कशमोर, शिकारपुर, जैकाबाद, कंबर, शहदादकोट जा ऑफिसर्स ऐं अहलकार शिरकत कंदा। गॾजाणी में कंदाकोट, शिकारपुर ज़िलनि में ॾोहारियुनि खिलाफ़ हलंदड़ ऑपरेशन बाबति गौर कयो वेंदो। घोटकी में धड़ेलनि खिलाफ़ जारी ऑपरेशन ऐं थियल कार्रवाइनि बाबति आईजी सिंध खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी। मलीर जे मेमण ॻोठ में पुरमुज़ाहिमत ते वधीक हिकु ॼणो क़त्ल। कराची में हलंदड़ साल पुरमुज़ाहिमत ते मारिजी वञण जो अंग 5 थी वियो। हथियारबंदनि पुरमुज़ाहिमत ते फायरिंग करे लाड़काणे वासी शाहनवाज़ खे क़त्ल करे छॾियो। पुलिस मक़तूल जो लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले।